इहो न सोचिजांइ त मां कंधु झुकाए तुंहिंजे बुराइनि ते पर्दो ॾेई छॾींदसि। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे पंहिंजे भाउ हक़ जे लाइ विढ़ण बि सेखारियो आहे। जॾहिं बि हिन हवेली जे मूं तोखे मुफ़ाद ख़िलाफ़ ॾिठो न त तूं मूंखे पंहिंजो दुश्मन पाईंदीअ। ऐं जॾहिं कंहिंसां असां दुश्मनी कंदा आहियूं न त तोड़ ज़रूरु निभाईंदा आहियूं। जेको मूंखे ख़बर आहे त महर खे अगवा करण जे पोयां जाबिर जा हथ आहिनि। शक न आहे रईस, पर पूरी पक सम्झ। पक सम्झा त पोइ छा तूं बि हुन सां गॾु आहे? हिकु मूंखां रसो छिनाए चुको आहे। हाणे चओ पंहिंजे हिन ॿारूं खे हो काबू करेसि त ख़बर पवे। ठीकु आहे, मां अदा जी मथां ज़ोर रखां थी, पर तूं हिन सिकुअ खे काबू कर। जेकॾहिं काबू नथो थिए न त रस्ते तां हटाए छॾेसि।